अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 18 मार्च, अरबा जो ॾींहुं ऐं सुबुह जा 8:30 थियण वारा आहिनि। आसमान जो सीन केॾो प्यारो आहे, माशाअल्लाह। झुड़ एॾा हसीन था लॻनि, सावक, झुड़, पखी ऐं बिल्डिंग जी बुलंदी त आई आहे, अलाह जे नां जी बुलंदी। सो बहरहाल ॾाढो प्यारो सुबुह आहे ऐं थोरा घणा कम कया अथमि, घणा न कया अथमि अॼु। घणो टाइम वीडियोज़ वग़ैरह ॾिसणु, कमेंट्स ऐं मैसेजिस ॿुधण में लॻायो आहे। ऐं माशाअल्लाह इलाही ॾींहंनि खां पोइ इहो कुंड इंतिहाई साफ़ु सुथरी थी लॻे, थैंक्स टू ज़हरा। बहरहाल मां हुनखे एप्रिशिएट बि इलाही कंदी आहियां जॾहिं बि उहा मुंहिंजो अहिड़ो को कमु कंदी आहे त। सो माशाअल्लाह बाक़ी हाणे रहियो हितां जी थोरी घणी सेटिंग चेंज करणी आहे, उहा कंदमि यकीननि अलाह जी मदद सां। ऐं सॼी अफ़रा तफ़री फैलियल आहे, इहे सभु शयूं। मसइलो वॾो इहो ई आहे त हिननि शयुनि खे घिलणु, सोरणु, रेड़णु मुंहिंजे लाइ ॾाढो वॾी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे बि मां इलाही दफ़ा इन्हनि खे अवॉइड करे वेंदी आहियां। हे जेके पाइप्स जा पीसिस आहिनि, इन्हनि खे बि मूंखे मैनेज करिणो आहे, इन्हनि खे हिते ई सेट कंदमि यकीन। सो बहरहाल ऐं कल्ह हिते सिपियूं रखियमि, शेल्स ॾाढी थियूं वणनि मूंखे। वॾो पथर हिन ते विच ते कयमि। कम इलाही आहिनि, टाइम घटि आहे। हिन दफ़े मां ईद जी कुझु ख़ासि तयारी बि न कई आहे, न त हमेशह मां घटि में घटि लाउंज जी सेटिंग, चादरूं वग़ैरह इहे सभु त कंदी ई आहियां। पर चादरूं हिन दफ़े आहिनि असां वटि इलाही थी वियूं आहिनि हाणे, त मां वठण बि नथी चाहियां, सिबण बि नथी चाहियां। तो बसि उहे ई रिपीट कंदासीं, कोई फ़र्ज़ु न आहे त असां नयूं शयूं वठी अचूं। ऐं उनखां सवाइ ॾिसां थी कुशन त ठाहिणा आहिनि मूंखे, छो त मां कपिड़ो वठी रखियो हो, अलाए कॾहिं खां हिकिड़ो वठी आई हुयमि पीस, त मां लाउंज जे लाइ कुशन ठाहींदमि। अॼु उहो कढियो अथमि, उहो बि तव्हां सां शेयर थी कयां। ऐं टाइम न रहियो बिल्कुलु बि। अल्हम्दुलिल्लाह जेतिरो बि कमु थिए थो, थी थो वञे, इहा बि वॾी ॻाल्हि आहे, अलाह जो करम आहे। बसि कुझु न कुझु थींदो त रहे थो माशाअल्लाह। सो बहरहाल ॾिसूं था त अॼु मां तव्हां सां छा छा शेयर करे थी सघां अलाह जी मदद सां। ऐं हिते मूंखे मज़ो इन करे बि थो अचे जो हिते जेके काठियूं सुकल हुयूं उहे सभु माशाअल्लाह ज़हरा ताक़त वारी माई आहे, सॼियूं हथ सां ई भञी पटियईं। मूं त कोशिशि कई, मूंखां पटियूं ई न हुयूं। मां पई चवां कुहाड़ी हुजे, आरी हुजे त कोई इन्हनि खे पटे। सो हुन त माशाअल्लाह 2-3 ज़ोर ॾेई ऐं ईअं ई काठियूं भञी छॾियूं, ॾाढो सुठो थियो। बाक़ी इनशाला हिन कुंड खे डेकोरेट कबो ऐं टाइम ॾिबो पूरो पूरो अलाह जी मदद सां। सो ॾिसूं था छा छा थी थो सघे। ऐं हमेशह ईद खां पहिरियों मां इहे मैट्स वग़ैरह धोईंदी आहियां सभु, त हिन दफ़े कुझु बि न कयो आहे। पाणी जी कमी आहे त ज़रूरत ते ख़र्चु थिए थो पाणी, बसि काफ़ी आहे उहो, उनखां वधीक असां नथा चाहियूं त पाणी हेॾे होॾे वञे। सो हीअ आहे उहो प्रिंट चादर जेको मूंखे ॾाढो वणियो हो, त मां हिननि कुशन्स जा कवर ठाहींदमि। ऐं हीअ जेको आहे हिन ग्रे शीट सां, ऐं हीअ ब्लैक एंड वाइट सुहिणो बि ॾाढो लॻंदो। सो ॾिसां थी, कढियो त अथमि, हाणे पुॼी सघियमि अगरि त वाह वाह, न पुॼी सघियमि तॾहिं बि वाह वाह। ठहियल सेट इलाही पिया आहिनि, पर उहो बि सोचां थी त हाणे उन्हनि मां छांटी कयां, थोरी घणो थी वियो। सो शौक़ु त इलाही आहिनि, ऐं शौक़ु सिहत रही, ज़िंदगी रही त शौक़ु ख़तमु न थींदो। त इनशाला ठहंदा रहंदा, त पोइ हरूभरू ज़ख़ीरो करण जी ज़रूरत न आहे। या त उन्हनि खे खोले उन्हनि मां कुझु ॿियो ठाहे छॾींदमि, या त बहरहाल उन्हनि खे घर मां मोकल ॾींदमि त वञनि। कुशन्स जी कटिंग करे रखी आहे, ऐं मां हिते हे रिबिन कटे रही आहियां, क्रिएटिव हैंड्स बाय NW हिन ते लिखियलु आहे। ऐं जॾहिं मां प्रोफेशनली कमु कंदी हुयमि तॾहिं मां हे रिबिन्स ठारायूं हुयूं। सो हाणे बि मां जेको पंहिंजे घर लाइ शयूं ठाहींदी आहियां या कंहिंखे गिफ्ट ठाहे ॾींदी आहियां, मां हुन ते ज़रूरु हणंदी आहियां, छो त मां ख़ुशि थींदी आहियां त भई इहे मुंहिंजियूं शयूं जेके आहिनि न डिज़ाइनर शयूं आहिनि, ऐं हे बि कोई ब्रांड आहे, त ख़ुशी थींदी आहे हिकिड़ी पंहिंजी महिनत ते। सो हे अहिड़े टाइप सां अञा इलाही सारा अहिड़ा बंडल्स मूं वटि पिया आहिनि, त मां कटे कटे हिन जार में रखां पई, त जीअं हणण महिल मूंखे सवलाई थिए। माशाअल्लाह मां सभिनी प्लांट्स खे पाणी ॾेई छॾियो आहे, पाइप सां त न ॾिनमि, एतिरो पाणी न आहे जो हिननि सभिनी खे मां वॉश बि कयां ऐं हिननि खे पाणी बि ॾियां। सो थोरो थोरो करे सभिनी में विझी वई आहियां। बसि हिननि मशरूम्स खे धोतमि, हिननि मशरूम ऐं बर्ड्स खे बि मां इन लाइ धोतो छो त मूंखे हिन क्यारीअ खे सॼो आलो रखिणो हूंदो आहे, त जीअं कुआ खुटे न सघनि। तंहिंजे करे मूं सोचियो जॾहिं आलो ई करिणो आहे त हिननि जे मथां पाणी हारियां त इहे धोपी वञनि। सो माशाअल्लाह, ऐं हाणे खीर बि अची वियो आहे। सो खीर देॻड़ीअ मिलाए फ्रिज में रखंदमि, छो त गैस न हूंदी आहे हिन महिल। ऐं उनखां पोइ मां कुझु टाइम ॾींदमि सिलाई खे, जेके मां कुशन कवर्स कटे रखिया आहिनि उन्हनि खे सिबणो आहे।
1:15 थियो आहे ऐं माशाल्लाह मौसम अहिड़ी आलीशान थी वई आहे जो वाह वाह ऐं झुड़ लॻो पियो आहे फस्ट क्लास, उस जो नाओ निशान कोन्हे। ऐं मां हे सेट सिबी ऐं धोई बि छॾियो आहे। धोत में इन लाइ संडे बाज़ार मां वरितल हो, ईअं ढेर पिया हूंदा आहिनि, डस्ट त हूंदी हिननि में लाज़मी, त मां हिनखे अच्छा कपिड़ो काफ़ी हो त मां टेबल जो कवर बि ठाहे छॾियो आहे। सो कीअं स्टाइल कंदमि ॾिठो वेंदो, ऐं हूंदो त ईअं सिंपल ब्लैक, हिननि जे मथां त मां कुझु बि न कंदमि, ब्लैक एंड वाइट आहिनि। बहरहाल जेको बि हूंदो इहे ईद जे ॾींहुं विछाईंदमि इंशाअल्लाह, त पोइ तव्हां सां शेयर बि कंदमि ऐं इहे मुंहिंजे लेबल सां गॾु। सो हाणे मां नमाज़ जी तयारी कंदमि पहिरीं जी। टाइम थिया शाम जा 4। सुराणे ते बसर ऐं कद्दू कटे रखिया आहिनि, खीर बि कढ़ी वियो आहे ऐं मां पचाईंदमि राति जो कद्दू जी भाॼी मानी में। ऐं सुराण छा थी करे, अच्छा हिते हिकिड़ो चिकन थो बॉइल थिए, सुराण धाणा थी कटे रखे जेके यकीननि मूंखे खपंदा बोड़ में विझण जे लाइ। सुराण तूं छा ठाहींदी हिन चिकन मां? अच्छा मैक्रोनी ठहंदा न, भले पोइ नालो जेको बि हुजे। सो सुराण मैक्रोनी ठाहींदी, मां सम्झो पास्ता थी पचाए। हा ऐं मूंखे त राणी फ़र्क़ु ई नथो पए न, अलाए छा थी पचाए। त हाणे मां हिते रखंदमि दाग़ करण जे लाइ। रात जी भाॼी आहे मुंहिंजी फेवरेट ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पसंदीदा इंतिहाई, ऐं हमेशह कद्दू खाई पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरंदा हुआ, असांखे बि ईअं करणु घुरिजे। बसर रखी आई आहियां दाग़ करण लाइ, झुड़ लॻो पियो आहे, अॻु थोरी देरि मींहुं बि वसियो पर ईअं मिड़ई मामूली, ऐं हाणे बि वसी रहियो आहे। हाणे मां तव्हांखे ॾेखारियां मामूली मींहुं, हे फुड़ियूं जेके कारा कारा ड्रॉप्स था नज़र अचनि, इहो हिन महिल वसी रहियो आहे। सो बहरहाल मौसम ख़ुशगवार थी वई आहे इलाही, मींहं बि ख़ैर जा हुजनि शल, ऐं मां हिननि खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी थियां। ऐं तक़रीबन सुकी विया आहिनि, हालांकि ईअं हथ सां निपोड़े विधा, छो त थोरे सर्फ में ईअं हथ सां ई धोई विधा, त ड्रायर मां बि न कढिया, पर फस्ट क्लास सुकी विया आहिनि। बसि राति जो हिननि खे इस्त्री करे रखंदमि ऐं इनशाला ॾाढो प्यारो सेटअप लॻंदो हिन हिकिड़ी शइ जे करे। ऐं ॾिसो त असां फर्नीचर त नथा मटाए सघूं न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, त अहिड़ा नंढा नंढा इहे सॉफ्ट फर्निशिंग कवर आहिनि, थ्रो आहिनि। ख़ैर असांजे घरनि में थ्रो जो रवाजु त कोन्हे, पर सुहिणा लॻंदा आहिनि, बहरहाल हिन में कोई शक न आहे। त कुशन कवर्स ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं चेंज करे, या मैट्स आहिनि, त असां इलाही हिकिड़ो लुक चेंज करे सघूं था। सो इहो लुक जंहिंजी मां ॻाल्हि थी कयां चेंज जी, इहो त हाणे ईद ॾींहुं तव्हांखे नज़र ईंदो इनशाअल्लाह। माशाअल्लाह बोड़ मां दाग़ करे मसालो ठाहे उन में इहे कद्दू ऐं थोरो पाणी विझी छॾियो आहे। इहो हल्के बाहि ते पचंदो रहंदो, ऐं ॿाहिरां मूंखे बारिश जा जेके आवाज़ आहिनि थोरो तेज़ था अचनि, सो लॻे थो थोरी बारिश तेज़ थी आहे, हा थोरी तेज़। अॻु मां तव्हांखे जेके ड्रॉप्स ॾेखारिया उहे छिटा हुया, हाणे थोरा घाटा घाटा थी विया आहिनि, त बहरहाल मौसम वाह जी आहे, वाह जी आहे, वाह जी आहे। ऐं पर सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे कॾहिं ज़िंदगीअ में दिलि न चाहियो आहे त मींहुं थो वसे त ॿाहिरि वञूं, साल नथो पैदा थिए, मींहुं त मुंहिंजे मथां पए ई न। ईअं मां इंजॉय कंदी आहियां पंहिंजी शेड में वेही, पंहिंजो अम्मा जो घरु हूंदो ॻोठु वारो, अम्मा बाबा जो, हुन में विरांडे में वेही इंजॉय कंदा हुआसीं। माना हाणे बि हिते बि मां वेहंदी आहियां, ऐं अक्सर मूंखे यादि आहे हिन घर में बि मां वेही बारिश में सुर सारंग पढ़ंदी हुयमि, ऐं उहो हिकु दफ़ो मां रिकॉर्ड बि कयो हो, ऐं उन ते अथव मुंहिंजे चैनल ते, भिटाई जा बैत सर्च कंदव न, उन में तव्हांखे सुर सारंग मिली वेंदो। सो अजीब कैफ़ियत थी वेंदी आहे न हिकिड़ी, इंजॉय ॾाढो कंदी आहियां मां बारिश खे, पर परे परे खां आली न थिया उन में भिॼा न। सो बहरहाल एॾी घणी नथी थिए जो मां ख़ुशि थियां, त मुंहिंजा प्लांट्स धोपी वेंदा, साफ़ थी वेंदा, पर पोइ बि अलाह जा लख अहसान आहिनि। सो हिन महिल मुंहिंजे निंड जो टाइम राति जा मुंहिंजे ख़्याल में 9:45 थी विया आहिनि, ऐं मां हिते सुम्हण जी कोशिशि करे रही आहियां। अचानक मूंखे यादि आयो त मां व्लॉग त अपलोड ई न कयो आहे, ऐं न ई मां तव्हांखां मोकिलायो आहे। सो मोकिलाइण वारी क्लिप त मां ठाही न आहे, उहा हाणे थी ठाहियां, तव्हांखां मोकिलायां थी मां अॼु जे हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह असां वरी नए ब्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं मोकिलाणी आहे। अलाह भाई।